कारी साहब रुकू पढ़ंदो त उन खां पोइ असांजो मोल साहब 10 खां वठी 12:30 अचे महिमान दूर खां थो अचे 10 खां 12:30 ताईं मोल साहब जन जो ख़िताब हा उन खां पोइ वरी हो जेके असांजो लाड़ जो इहे ॿारियूं बाक़ी वरी उहा 8-10 वारी चोकड़ी जो विहार बि त फजर जे पागो हा 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 ॾे ख़बर गोश्त ईंदो वञे जॻह में पवंदो वञे ऐं थोरो चवनि गोश्त ॻरे हा मुंहिंजा मालिक असांजे हक़ में बि दुआ